लाड़काणो ब्यूरो चीफ अब्दुल वहीद अबड़ो लाड़काणो मकली ठठे जे सहाफ़ी अदाकार शफ़ीक अहमद भुट्टे जे घर मां क़ीमती सामान ऐं रोक रक़म वापसि न थी सघी। तफ़सील मूजिबि लाड़काणो सदाबहार आर्ट क्लब जे अदाकारनि फ़नकारनि शाइरनि लेखकनि अदीबनि संदसि क़ाइदे अवाम प्रेस क्लब लाड़काणो में अदाकार शफ़ीक अहमद भुट्टे जी चोरी वापसि कराइण लाइ डायरेक्टर क़ुर्बान शेख जानिब अली बरकत अली गाद निसाल्ला चांडियो इख़्तियार अली एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो ऐं संदनि सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त फ़नकार ऐं सहाफ़ी इंसानियत दोस्त आहिनि, पर अफ़सोस ॾुख जी ॻाल्हि आहे जो फ़नकारनि अदाकारनि शाइरनि लेखकनि दानिशवरनि अदीबनि जो सिंध में कंहिं क़िस्म जो तहफ़्फ़ुज़ नथो कयो वञे। सिंध में फ़नकारनि सां केतिराई वाक़िआ थिया आहिनि, पर सिंध हुकूमत तरफ़ां अञा ताईं उन्हनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ सोचियो ई नाहे। असीं IG सिंध SP मकली ठठो वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयूं था त असांजे अदाकार शफ़ीक अहमद भुट्टे जो चोरी थियल सामान अगरि वापसि न करायो वियो त असीं सिंध जा सभु फ़नकार रोडनि ते निकिरी एहतिजाज कंदासीं। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ लाड़काणो।